मल्हीर जे सरसब्ज़ शादाब इलाक़े गडाप थधे डैम ते पहुता आहियूं। हिते जेके माण्हू घुमण आया ऐं थधे डैम खे ॾिसण आया उन्हनि खां बि मौक़ो वठंदासीं, पुछंदासीं तूं किथां किथां आया आहिनि घुमण। कोशिशि कंदासीं त हिन डैम जे फ़ाइदनि ऐं नुक़सान जो बि माण्हुनि खां पुछूं। जी तो जनाब, ये जो यहाँ पे जो डैम का जो पानी है 3 या 4 फुट ये नीचे आता है और इस वजह से जो घरों में दाखिल होते हैं मतलब इलाके में, तो इससे हमें थोड़ी नुकसान पहुँच आता है। तो यहाँ पे डैम बन गया तो इससे ये फ़ायदा होती है कि यहाँ पे तो जो पानी रोकते हैं वो अपने लिए कारगर। हिन जा तव्हां इलाके वासी आहियो, हिन जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? इन जा असां जेको सो ज़रख़ीर ज़मीन जेकी आहे उन लेवल ते असांखे माना सुठो ऐं कंहिं वक़्त में मतिलबु हितां जेको सो ऐं उन हिसाब सां उहो जेके बोरनि जो पाणी जेको न सन जेके से ख़तमु थी वेंदा हुआ। हीअ डैम ॿधण सां असांजे इलाइक़े वासी खे इहो माना जेको खूहनि जो पाणी, बोरनि जो पाणी, उन में सन जो वाधारो थियो आहे। असांजी माना आबादी में इन लिहाज़ सां माना इहे जेके से डैम इन लाइ असांखे फ़ाइदो आहे। ऐं ॿियो तक़रीबन हीअ जेको सो इलाइक़े वासी तफ़रीह गाह बि आहे ऐं शहर जा माण्हू बि अचंदा आहिनि, ॿाहिरि जा माण्हू जो बि माना घुमण जे हिसाब सां अचींदा आहिनि। ज़्यादातर असांजो फ़ाइदो हिकिड़ो रेती जो फ़ाइदो थींदो आहे ऐं ॿियो बोर ऐं खूह जेके आहिनि न आबादी लिहाज़ पाणीअ जे इज़ाफ़े जे लाइ डैम वॾो फ़ाइदेमंद आहे। इन इलाके में आहे ई कोन, पाणी हूंदो त फ़ाइदो आहे और पाणी ईअं पियो हलंदो त उहो ख़तमु थी वेंदो, फ़ाइदो ई न आहे। उहो तक़रीबन 2-2.5 महीने में ख़तमु थी वेंदो, अगर ये रुके तो पोइ फ़ाइदो आहे। अच्छा, तव्हां छा था सम्झो हिन खे रिपेयर करनि, बंदि करनि, जेके सुराखूं रिपेयर करे बनाए तयारु कनि न। अच्छा, हा, किथां जा हिते इलाइक़े जा तव्हां माना हिन डैम मां ॾाढा ख़ुशि आहियो? हा, अच्छा, सचटी वालेकुम अस्सलाम। भाईजान, आप कहाँ से आए हैं डैम? हम मल्हीर से यहाँ घूमने के लिए आए हैं गडाप में। ये जगह बाकी बहुत अच्छी है माशाल्लाह। हम दोस्तों के साथ हैं, तफरीह कर रहे हैं यहाँ पे, थद्दो डैम देख रहे हैं माशाल्लाह। बहुत अच्छी पानी लेकर आए इस दफ़ा, हम एंजॉय कर रहे हैं माशाल्लाह बहुत अच्छी तरीके से यहाँ पर आकर। पता है कि इस डैम के क्या फ़ायदे हैं मल्हीर में? डैम की ये फ़ायदे हैं कि यहाँ पे जो पानी की जो डैम बने हुए हैं ये हमें साफ़ पानी मिलेगा इंशाल्लाह ताला। यहाँ से जो हमारे जो सिंध की हुकूमत है वो यहाँ पे और कोशिश करें, यहाँ पे निज़ाम अच्छे करें पानी का, जो डैम का जो मसाइल है, ताकि मल्हीर में जगह जगह जो पानी का मसला आ रहे हैं वो ठीक हो।
मलीर जे सरसब्ज़ ऐं शादाब इलाइक़े गदाप जे थधे डैम ते पहुता आहियूं ऐं हितां माण्हुनि खां मौक़े वरितोसीं, हिन जे नफ़े ऐं नुक़सान जो पुछियोसीं ऐं तमामु ई प्यारो ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। माण्हुनि जो चवणु हो त हिन डैम जे भरिजण सां इलाइक़े वासियुनि खे फ़ाइदो थींदो। हिन डैम जे भरिजण सां जेको आहे त पंहिंजो ज़मीनी जेको पाणी आहे, जर जो जेको पाणी आहे उहो मथे ईंदो आहे, जंहिंमें खूह भरिजी वेंदा आहिनि, जंहिंमें पंहिंजो बोर भरिजी वेंदा आहिनि। उन जे करे हिते भाॼियूं, मेवा ऐं तमामु जेके बाग़ आबाद थींदा आहिनि। फारूक वंगवार, सोच टीवी, कराची। आवाज़, सोच टीवी।